सिंध ऐं बलोचिस्तान जा मसला हल न पिया थियनि। पाणी वॾो मसइलो आहे। मामले ते संजीदा थियणो पवंदो। हर फोरम ते निशानदेही करे चुको आहियां। लाहौर में सदर आसिफ अली ज़रदारी जी पंजाब असेंबली मेंबरनि सां थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी पंजाब में पार्टी अॻवाननि खे मकानी चूंडुनि जी भरपूर तयारी करण जी हिदायत कई। चयाईं, पंजाब में मकानी चूंडुनि में देर न थियणु घुरिजे। अवामी माण्हू आहियूं, अवाम जी जंग विढ़णी आहे। अवामी मसइलनि जे हल लाइ मकानी चूंडूं ज़रूरी आहिनि। मकानी चूंडुनि जी तयारी करियो, भरपूर कामयाबी हासिल करणी आहे। हुकूमत जो 300 यूनिट ताईं जी बिजली वापेदारनि खे फ्यूल एडजस्टमेंट मद में घटिताईअ जो फ़ाइदो ॾियण जो ऐलान। पावर डिवीज़न नेपरा खे ॿिन्ही दर्जनि में फ्यूल एडजस्टमेंट में घटिताई जो फ़ाइदो ॾियण लाइ ख़त लिखी छॾियो। ज़रिए ट्यूबवेल ऐं 300 यूनिट ताईं जी बिजली वापेदारनि जी माहवार बिलनि में अञा वधीक घटिताई ईंदी। पाकिस्तान में सीड़पकारी जा केतिराई मौक़िया मौजूद आहिनि। उज़्बेकिस्तान सीड़पकार फ़ाइदो खणनि। उज़्बेक सीड़पकार पाकिस्तान जी बंदरगाह ग्वादर ऐं पोर्ट कासिम खां कारोबारी सरगर्मियूं शुरू करे सघनि था। पाकिस्तान में माइंस एंड मिनरल्स, टेक्सटाइल ऐं फार्मास्यूटिकल जे शोबनि में सीड़पकारी करे सघिजे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ताशकंद में पाक उज़्बेक बिज़नेस फोरम खे ख़िताब। मुफ़ाहमती यादाश्तुनि ते सहीहनि वारी तक़रीब में ख़िताब दौरान ज़ोर भरियाई त अफ़गान उभरी हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोके, छाकाणि त अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम ख़िते जे मफ़ाद में आहे। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जे गॾियल यादाश्तनि ऐं मुआहिदनि ते सहियूं। ताशकंद में मुनक़िद तक़रीब में ॼाण जी मटास्टा ऐं साइंस टेक्नोलॉजी में सहकार जे मुफ़ाहमती यादाश्तनि ते सहियूं कयूं वयूं। नौजवान जे मामलनि बाबति MOU जे ॾे वठि बि कई वई। तक़रीब दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उज़्बेक सदर खे पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी, जेका हुन क़बूल कई। पीपल्स पार्टी 6वीं आइनी तरमीम मंजूर कराए जमहूरियत खे कमज़ोर नाहे कयो। 6वीं आइनी तरमीम मंजूर कराए हाकारी किरदार अदा कयो आहे। इहा तरमीम असल शक्ल में न पर हिक कंप्यूटराइज़ सूरत में मंजूर थी आहे। हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में जमहूरियत घणी मज़बूत नाहे ऐं पाकिस्तान को अकेलो मुल्क नाहे जेको जमहूरियत जे मुस्तकम न हुअण खे मुंहुं ॾेई रहियो आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में ॻाल्हियूं। चयाईं, तकरारी पीका कानून असल तजवीज़ कयल शक्ल में मंजूर नाहे थियो। शुरूआती सूरत में त हिकु सोशल मीडिया पोस्ट ते 30 साल सज़ा बि शामिल हुई, पर पीपल्स पार्टी पीका कानून में तरमीमूं करायूं। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में शिरकत न करण तां 15 ऑफिसर मुअत्तल। शेख बेनज़ीर अब्बास जे ज़िले काउंसिल जो चीफ ऑफिसर, नवाब शाह जो म्यूनिसिपल ऑफिसर, टाउन कमेटी भिरिया जाम नवाज़ अली ऐं कंडियारे जे टाउन ऑफिसर खे मुअत्तल करण जो हुकुम। चेयरमैन निसार अहमद खोड़े चयो आहे त ऑफिसरनि इजलास में शिरकत न करे गफ़लत जो मुज़ाहिरो कयो। खेनि अवाम जे पैसे जो हिसाब ॾियणो पवंदो। PAC में रिकॉर्ड पेश न कंदड़ हर खाते जे ऑफिसरनि खे मुअत्तल कयो वेंदो। ICC चैंपियन ट्रॉफी जी 8वीं मैच में अफगानिस्तान जो इंग्लैंड खे 326 रन जो हदफ। अफगानी बैटर इब्राहिम ज़ारदान लेजेंडरी बैट्समैन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया। 177 रन जी तारीख़ी इनिंग सां टूर्नामेंट में सभ खां वधीक रन उठाईंदड़ रांदीगर बणिजी वियो। संदसि इनिंग में 12 चौका ऐं 6 छक्का शामिल। मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी चोर अदालत में डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत जो 6 रूपोश जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ते FIA ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणीअ ते रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना त रूपोश जवाबदार गिरफ़्तार न थिया त FIA जे आला ऑफिसरनि खे नोटिस जारी कया वेंदा। शाहनवाज़ क़त्ल केस में अॻूणे DIG जावेद जिसकानी SSP समेत 6 एहलकार जवाबदार रूपोश आहिनि।